खान नुमाइंदे मीर मोहम्मद खान मीराली जी रिपोर्ट। अजब खान वल्द कबीर खान गोलू काल सऊदी अरब खां वापस आयो ऐं अॼु सुबुह जो 9 वॻे ख़ैरात जे लाइ सामान वठण वञी रहियो हो त रस्ते में BS फेडर में किरी पियो, जिते HRJDU जी टीम बर वक़्त पहुती, मगर 6 कलाक गुज़रण जे बावजूद ज़िला इंतज़ामिया जो को बि नुमाइंदो नज़र कोन आयो। जंहिं बाद HRJDU न्यूज़ जी नुमाइंदे मीर मोहम्मद खान मीराली DC मुनव्वर अली मिठियाणी सां राब्तो कयो, मगर हिन वक़्त ताईं को बि सरकारी नुमाइंदो कोन पहुतो। अजब खान जे भाउ आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त टोबा घुराए असांजे भाउ जी ॻोल्हा कई वञे। इंतज़ामिया को बि न आहे पहुचो ऐं उन को बि असांखे मदद न ॾिनो। सुबुह तक़रीबन 2-3 घंटा थी विया वाक़ियो थियल आहे, उन खां बाद में को बि इंतज़ामिया जो माण्हू न आयो। असांजो ज़िले कश्मीर जे आला उहिदेदारनि खे अपील आहे त इन जो वारसीकरण जो को वग़ैरह मदद कयो वञे, ताकि इंसानी हमदर्द आहे। सुबुह जो वाक़ियो थियल आहे, इन में को बि इन्वेस्टी न आहे थियो, जेको आहे त को बि आला उहिदेदार हिन टाइम ते न आहे पहुतो। माण्हुनि जो तादाद मौजूदु आहे। नुमाइंदा आहियो तव्हांखे लखा बीना जेको तव्हां हिते पहुता हो, हिते DC साहिब सां काफ़ी दफ़ा पाण फ़ोना बि ट्राए कयासीं, DC साहिब ते फ़ोन कोन थो खणे। उन खां अलावा जेके बि थाणे वारा आहिनि, हद वारा आहिनि, उहे बि कोन पहुता आहिनि। जे हिते को बि को नंढो वॾो मसइलो हुजे या पाण में मोहमारी हुजे त पुलिस बि हिते मोबाइल खणी अची हर कंहिंखे खणी वञे। हेॾो सारो वॾो वाक़ियो थियल आहे, जंहिंमें पैसे जो उमेदु न पुलिस खे आहे न DC साहिब खे आहे। उनजे करे जेके आहे नाउमेद थी वेठा आहिनि, उहो साम्हूं जेको आहे हिते फुल आहे, तव्हां साम्हूं कैमरा फेरायो तव्हांखे नज़र ईंदो। जेकॾहिं हितां ई हिनखे बंदि करनि त हिननि जो लाश जेके आहे निकिरी ईंदो, लभी वेंदो। इन जे जॻह ते जेकॾहिं ज़िले इंतज़ामिया जो को नुक़सानु पंहिंजो शख़्सी कंहिंजो पुटु हुजे या कंहिंजो जेकॾहिं औलाद हुजे या कंहिंजो को मिट माइट हुजे त उहो बर वक़्त में हज़ारे गाॾियूं पुॼनि। हे ग़रीब वीचारा मिसकीन आहिनि, हिननि सां तमामु नाजाइज़ी आहे। असां ज़िले इंतज़ामिया खे ऐं सिंध इंतज़ामिया जे समूरनि खे असां अपील कयूं था त हिननि जो नोटिस वठनि ऐं अची करे शाख हिन खे वाह खे बंदि कराइनि, शाख खे जंहिंमें हिननि जो लाश लभे। बिल्कुलु हीअ असांजो सोशल वर्कर बाबू साहिब जेको अवां सां ख़्यालनि जो इज़हार कई, उनजो बि इहो ई चवणु आहे त को बि अमलदार अचे हिननि जो वारसी वग़ैरह करे। उन सां गॾो गॾु उनजो बिरादर बि बीठो आहे, बिरादर खां वधीक हाल वठूं था त छा तफ़सीलात आहे, कॾहिं वाक़ियो थियो आहे, छा हाल आहे, केरु पहुतो आहे, कंहिं ॻाल्हायो, को इंतज़ामिया वग़ैरह आयो, DCO वग़ैरह काशी आयो या थियो या न? पाण सुबुह सां शहर निकिरी मूंखे सौ फ़ोन करे ॿुधायो अहिड़ो वाक़ियो थियो आहे। मां भाई जो आयुमि हिते फ़ौरन उन खां थी पोइ वरी तो गाॾी मोटायो ऐं वरी वियो आहियां शहर। कार खणी तो 2-3 मीरानी जेके हुया था हुननि जे लाइ हिते सॼी ग़रीबाबाद हुन 4-5 ॿार मीरानी मां खणी आयो एतिरा करायोसीं। साहिब रामतला असांजो छुटी आहे, उहो छुटी ते आहे। हुन सां राब्तो कयो, उन चयो त मां हिन सां चीफ सां ॻाल्हायो आहे, जेको गुॾू बि थोरो घटि कंदा तव्हांखे सहूलियत ऐं जो हद वारो बि तव्हां ईंदो। पाण मीरानी ईंदासीं उहे तक़रीबन कहिड़े टाइम थियो आहे? 9 बजे थियो आहे। 9 बजे खां पोइ को बि आला उहिदेदार न आहे हिते पहुतो। पंहिंजी बिरादरी जा ॻोठ वारा जेको तव्हांजो बिरादर आहे उहो कल्ह असांखे ॿुधण में आयो त सऊदी अरब खां वापसि आयो। सऊदी अरब खां आयो, सादगाबाद लथो, लाहौर खां सादगाबाद वापसि मां कल्ह खणी आयो, मां हज करे आयो, कल्ह मां खणी आयो। नाज़रीन, उनजो भाउ आहे वीचारो, इन सां को बि इंसाफ़ न आहे। असांजो DC साहिब खे अपील आहे, आला अमलदारनि खे अपील आहे त इन्हनि सां इंसाफ़ कयो वञे, ताकि सुबुह जो वाक़ियो थियल आहे, तक़रीबन 3-4 घंटा थी विया आहिनि, इन सां को बि वारसी करण वारो केर बि न आहे। असांजो टीम हिते पहुतो आहे, असां हिनखे हाल वरितोसीं। अजब अली हुनजो नालो आहे, कल्ह सऊदी अरब मां वापसि आयो, अॼु अचानक इहो वाक़ियो थियो आहे। मोटरसाइकिल जे इन में वाक़ियो थी वियो आहे। असां मिस्त्री खान चाचड़ किरमनाज़, HRJDU न्यूज़, हैदराबाद।